भिरिया सिटी में रोज़ानो सरेआम चोरियूं फुरन ऐं बदअमनी ख़िलाफ़ सिविल सोसाइटी समाजी ऐं शहरियुनि मोहम्मद अशरफ सोयो, रफ़ीक अहमद जोणेजो, राणा आरिफ राजपूत, इमरान अली सियाल, शहबाज़ गुज्जर ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी भिरिया सिटी पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब खां मेन चौक ताईं सख़्तु एहतजाज कयो वियो। और मौक़े ते हुननि दाहींदे ॿुधायो त रोज़ानो शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि मां ॼातल हथियारबंद ॾींहं ॾिठे जो सरेआम तोड़े दुकानदारनि ऐं शहरियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते रुगमाल बणाए रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिलूं फुर करे फ़रार थी वञनि था। शहरियुनि पारां दाह कूकन करण बावजूदि पुलिस कख भञी बीणो नथी करे, जंहिं सबबु फोरूं ऐं चाबी चोर सरेआम शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं दुकानदारनि आॾो बीठल मोटरसाइकिलुनि जा ताला तोड़े काहे फ़रार थी वञनि था। भिरिया सिटी पुलिस हिन महल ताईं कंहिं बि फोरू या चोर खे गिरफ़्तार न कयो। इन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त शहरियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।